अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा जो ॾींहुं 11 नवंबर। भाॼी वारो आयो थोरी देरि पहिरियों त उनखां सिर्फ़ु टमाटा ऐं बसर वरिता आहिनि, छो त तव्हां नोट कयो हूंदो त असां सब्जियूं घणियूं खाईंदा आहियूं त घणियूं यूज़ थियूं थियनि। थांव हिते मासी धोई वई आहे, थांव घणा हुया इन लाइ मां कुझु थांव हेॾे अलॻि करे रखिया आहिनि त जीअं जल्दी ड्राई थियनि त मां हिननि खे अंदरि कयां। उनखां सवाइ खीरु रखियो आहे कढ़ण जे लाइ। कम वारी माई हली वई, 11:15 थियण वारा आहिनि ऐं महिमान बि ख़ैर सां हलिया विया। अलाह साईं उन्हनि खे सलामतीअ सां पहुचाए। उन ॾींहुं असां संडे ते कुझु कट पीस वठी आया हुआसीं जेके मां पंहिंजा थी कनि तव्हां सां शेयर न कया। बसि जीअं ई थेली वेड़े लही तीअं ई मूं खणी अचे रखिया त अॼु ही कढिया अथमि त हिननि खे मां धोईंदमि, छो त उते ढेर पिया हूंदा आहिनि न, ज़मीन ते था रखनि। ठीकु आहे हुननि जो कपिड़ो वपिड़ो विछायल हूंदो आहे, पर पोइ बि डस्ट उॾंदी थी रहे त या मुख़्तलिफ़ माण्हू हथ था लाइनि शयुनि खे, त मूं सोचियो त पहिरियों हिननि खे वॉश करे रखां, पोइ टाइम बाय टाइम जीअं जीअं मां हिननि खे यूज़ कंदमि त कढंदी वेंदमि। सो हीअ ॾिसो, हीअ बचियल कंहिंमां पीस आहे जंहिंमां कुझु कटिंग थियल आहे। प्रिंट केॾो सुहिणो आहे ऐं हिन ॿिए पासे ॾांहुं ॿियो प्रिंट अथसि। इहा अजीब ॻाल्हि आहे, डबल साइडेड प्रिंट आहे। ठीकु आहे। उनखां सवाइ हीअ हिकिड़ो पूरो 1 मीटर जो पीस नओं थान जो निकितल ऐं बिल्कुलु ब्रांडेड आहे, ब्रांड न्यू आहे ऐं बेस्ट क्वालिटी जो ही कॉटन जो कपिड़ो आहे। त इहो मूंखे लॻो राजिया जो फ्रॉक ठही वेंदो। ऐं हीअ हिकिड़ो ॾिसो नंढा नंढा आउल्स ठहियल अथसि। हीअ बि हिकिड़ो पीस आहे जेको शायदि कंहिं कटिंग कई आहे उन मां बचियल आहे। हीअ थुल्हो आहे, हिकिड़ो जीन्स टाइप पीस आहे। जीअं मां मुख़्तलिफ़ शयूं ठाहींदी थी रहां त मूंखे उन्हनि में इहे कमु ईंदा। ऐं हीअ त कपिड़ो मूंखे एॾो वणंदो आहे, पर असां वटि मिलंदो न आहे आम तरह सां, त हीअ हिकिड़ो मूंखे पीस मिलियो। ऐं हीअ ॾिसो, हीअ बि डबल साइडेड प्रिंट आहे ऐं इलाही वॾो सारो पीस आहे। हीअ एतिरो वॾो आहे त मतिलबु मूंखे त लॻे पियो त मुंहिंजी त लॉटरी निकिरी आई न। हीअ हुनखां पोइ हीअ आहे हिकिड़ो, एॾा कलरफुल ऐं सुहिणा हीअ टुकड़ा हुया जो मां छॾे न सघियमि हिननि खे। ऐं उनखां अलावा हीअ एम्ब्रॉयडर्ड आहे पूरो, ख़बर न आहे जेको बि आहे, बहरहाल मुंहिंजे कम जी ॾाढी शइ आहे। ऐं हीअ बि हिते कुझु एम्ब्रॉयडरी थियल अथसि जोड़ में। सो उनखां सवाइ हिकिड़ो हीअ पीस आहे। सो इहे मां वरिता त हाणे हिननि खे सोचां थी वॉश करे छॾियां, ऐं जॾहिं बि कुझु ठाहिणो हुजे त जीअं इहे रेडी हुजनि मुंहिंजे यूज़ करण जे लाइ। त मूंखे ॾाढा सुठा लॻा, मूं सोचियो तव्हां सां शेयर कयां। जॾहिं खोलिया ई आहिनि, कढिया ई अथी, त हिननि खे तव्हां सां बि शेयर कयां। ऐं जेको बि हिननि मां ठहंदो लाज़मी उहो तव्हां बि ॾिसंदव यकीनन। काफ़ी सारो कमु कंदी रही आहियां। ऐं हीअ मुंहिंजी चादर आहे जेका हाणे मां लाथी आहे पंहिंजे पलंग तां, ऐं इहा ॾाढी वॾी हुई त हिनखे मूं कटियो आहे। ॿिन्ही पासनि खां एक्स्ट्रा लार्ज साइज़ चादर हुई त उहो हिनखे कटे छॾियो आहे। हिनजी ओटी वराईंदमि हाणे, न त धागा खुली वेंदा। ऐं ॿी मां हिन डिज़ाइन जी चादर विछाइण वारी आहियां, उहा बि ॾाढी वॾी हुई त उन मां मां इहे पीस जेको साइड मां सॼो कढी वई हुअमि। ऐं हाणे जेको आहे मां हिन कुशन जे लाइ कवर ठाहींदमि मैचिंग, छो त मां हीअ चादर विछाइण वारी आहियां त सेम चाहियां थी त मैचिंग कवर हुजे। ऐं पुराणा कवर जेके बि हुआ उहे सभु मां कढी छॾिया। त हाणे रोज़ानो जॾहिं जॾहिं चादर मटिबी तॾहिं तॾहिं हिननि सां नओं कवर ठहंदो। सो मां कयां थी कुझु सिलाई जो कमु। हीअ कवर हिन जो लाथुमि पहिरियों वारो, ऐं हीअ कवर मां हिन जो ठाहियो आहे। बैक साइड मां हिन जी प्लेन कई आहे ऐं मां ज़िप वग़ैरह न हणंदी आहियां, मां वेल्क्रो हणंदी आहियां हमेशह। त हीअ हाणे इहा चादर विछाईंदमि त इन करे इहो ठाहियमि। ॿियो त हीअ कुशन बि ठाहे वरितुमि हिकिड़ो, हीअ कवर। हे जेको चादर जी साइड मां मूं एतिरो कपिड़ो कढियो हो त उन मां मूं वरी हिकिड़ो कवर बि ठाहे छॾियो, छो त कवर मां सभु ॾेई छॾिया आहिनि। ऐं वजह इहा आहे, हीअ हालांकि मां 2-3 दफ़ा हीअ चादर यूज़ कई आहे, पर मां कॾहिं बि हिनखे विछाइण में कंफर्टेबल न हुअमि। एॾी लड़कंदी पासनि खां जो मां तंग थींदी हुअमि। ऐं क्वालिटी बि बेस्ट क्वालिटी अथसि। ऐं ॿी ॻाल्हि त हिनखे मां पीच कलर जी प्लेन पटी इन लाइ हई आहे त जीअं थोरो जेको आहे हीअ नुमाया थी पए ऐं विछाइण में सुठो लॻे। हिन जे पोयां बि वेल्क्रो हणी छॾियो अथमि। सो इहो हाणे वेंदो हिन चादर सां गॾु धोपंदो। उन खां पोइ हीअ टुकड़ा कढण जे लाइ हिते मूं हीअ थेलियूं कढी रखियूं आहिनि, जंहिंमां मां ॻोल्हे मैचिंग पीसिस इहे कढिया आहिनि। इहा सॼी सफ़ाई कंदमि। अज़ान अची वई आहे हाणे उन खां पोइ जेको आहे अञा कम जी अञा जेका डिघी हिकिड़ी लिस्ट आहे। लंच जो टाइम आहे मुंहिंजो, सुराण अचण वारी हूंदी। हाणे कल्ह वारी गोभी ऐं मच्छी पई त मां उहा पंहिंजे लाइ गरम कई आहे। ऐं मां पचायां थी पंहिंजे लाइ चांवरनि जो चिलड़ो। ऐं राति जो चाइनीज़ जेको खाधो पचायोसीं उहो बि काफ़ी बचियल आहे त सुराण उहो शौक़ सां खाईंदी।
ऐं असां जेको आहे पंहिंजी कम वारी मासीअ खे बि उन सां ई ॾींदासीं। सो इहो आहे असांजो लंच। मानी मां उथलाईंदमि। शाम जा थिया आहिनि 4:45, नमाज़ पढ़ी वरिती आहे 3 पहिरीं जी, ऐं हाणे मां चांहि ठाही आहे ऐं कुझु पापड़ जा टुकड़ा बचियल आहिनि, इहे बि इंजॉय कंदमि। ऐं उनखां पोइ मां वेंदमि ॿाहिरि प्लांट्स खे पाणी ॾियणु। ऐं हिते राजी मानीअ जे लाइ फ्रीज़ थियल बॉइल थियल पालक कढी रखी आहे, पटाटा आहिनि, टमाटा, मटर, हिकिड़ो बसर, इहा मिक्स भाॼी ठाहींदमि, राति जी मानी पचाईंदमि। सो उनखां पोइ तव्हां सां शेयर कंदमि। ऐं हीअ मटर ऐं मुंहिंजे ख़्याल में पालक जी भाॼी ऐं पटाटनि जी इहा रेसिपी तव्हांखे मिली वेंदी मुंहिंजे वेजिटेबल रेसिपीज़ वारी लिंक में, तव्हां चेक करे सघो था। ऐं जेसिताईं मां चांहि पीआं ऐं प्लांट्स खे पाणी ॾेई अचां, तेसिताईं तव्हां हीअ हिकिड़ी वीडियो क्लिप ॾिसी वठो ऐं ॿुधायो तव्हांखे कीअं थी लॻी। हीअ आहे थर जी आसूबाई कोली। थर जो हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु आहे, मीना जी ढाणी, कुनरी जे इलाइक़े में थो अचे। ऐं उन ज़माने में असांखे ख़बर पई त हिन छोकिरीअ पंहिंजो स्कूल खोलियो आहे। हीअ हिकिड़ी माज़ूर छोकिरी आहे, हिकिड़ी पेर जेको आहे हिन जो पोलियो में ख़राबु थियल आहे, ऐं उनजे बावजूदि हीअ त बैसाखी ते थी हले, ऐं हिन पोइ बि हिकिड़ो पंहिंजो स्कूल खोलियो आहे, पंहिंजे उतां जे पंहिंजे एरिया जे ग़रीब ॿारनि खे पढ़ाए थी। पोयां ॾिसो असां ॿिन्हिनि जे विच में हीअ हिन जी माउ बीठी आहे आसूअ जी। हे त स्कूल, जॾहिं मां वई हुयमि 2014 में, त हीअ आसूअ जो स्कूल हुयो, हिकु कमिरो, हिकिड़ो शेड, हिकिड़ो छप्पर। हाणे हीअ शयूं मां कहिड़ियूं हुनजे लाइ कलेक्ट करे वियमि, उहे तव्हां गॾु गॾु ॾिसंदा हलो। जेको मटीरियल मां खणी वई हुयमि स्कूल जे लाइ, मां गॾु गॾु तव्हांखे हिन जी स्टोरी बि ॿुधाईंदी थी हलां। त आसूअ जो पीउ जेको हो, हुनजी वॾी ख़्वाहिश हुई त हिन जी धीअ जेका आहे तालीम हासिलु करे ऐं टीचर थिए ऐं पंहिंजे ॻोठ में स्कूल खोले। तव्हां सोचो कहिड़ो वॾो जज़्बो आहे। हीअ चटायूं वठी वई हुयमि त उते ॿार पट ते पिया वेहनि, हीअ वॉशेबल आहिनि, प्लास्टिक जूं चटायूं। ठीकु आहे। सो हिन छोकिरीअ जो पीउ वियो गुज़ारे, हिन कुझु तालीम हासिलु कई, पर उहा कुझु तालीम लटकंदे, बसियुनि में धिका खाईंदे, किथे पंधु, छो त हिनजे ॻोठ में स्कूल न हो, हिनखे काफ़ी परे वञिणो पवंदो हो। ऐं जीअं त हिकिड़ो बसि छा चवां मां, माण्हुनि जा रवैया अहिड़नि माज़ूर माण्हुनि सां कुझु सुठा न हूंदा आहिनि, त हिन वीचारे उहे सभु सख़्तियूं सठियूं। उनखां पोइ हिन मैट्रिक पास कई, ऐं हिन जेको आहे पंहिंजो तर में जेके बि वॾा माण्हू हुआ, सरकारी माण्हू हुआ, पहुच वारा, उन्हनि सां ॾाढो राब्तो कयो त असांखे हिते इलाइक़े में स्कूल खोलाए ॾियो त मां उते पढ़ायां। हिन वीचारी कंहिं बि न ॿुधी, हर कंहिं हिनखे नज़रअंदाज़ कयो। आख़िर हिन छा कयो, जो हिन हिकिड़ो फुल फ्री स्कूल पंहिंजे घर में खोलियो। 2 कमरनि जे घर में हिकिड़ो इहो छप्पर, इहो शेड, हिन इहो स्कूल करे छॾियो पंहिंजो। तक़रीबन 300 साढा 300 ॿार हिन जे सॼे एरिया जा हिन वटि पढ़ण पिया अचनि, जंहिंखे हीअ सुबुह खां शाम ताईं मुख़्तलिफ़ शिफ्टनि में पढ़ाए पई। असांखे हिन जे बारे में ख़बर पई सोशल मीडिया तां, फेसबुक तां, अख़बारुनि तां, मुख़्तलिफ़ माण्हुनि हिन जे बारे में आर्टिकल लिखिया त अहिड़ी हिकिड़ी न्याणी जेका पाण माज़ूर आहे, जेका पाण सहारे जी मुहताज आहे, उहा पाण ॿियनि जो सहारो थी बणिजे। सो हिन जो भाउ बि जेको हुयो, उहो को 8 दर्जा पढ़ियो, उहो बि पंहिंजी भेण सां गॾु स्कूल में पढ़ाए पियो, ऐं मर्द हिननि जा ॿनियुनि में कमु पिया कनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे, थर में सदाईं सुकार ॾुकार हूंदो आहे, बारिशूं त हूंदियूं कोन्हनि, उते कहिड़ी पोख थींदी हूंदी। ऐं हीअ मार धीअरूं पाण में हीअ रिलियूं सिबंदियूं पैसनि सां, त उन रिलियुनि मां जेके 2 पैसा मिलनि पिया सिबण जा, उहे बि हीअ छोकिरी कापियूं, पेंसिलूं ऐं स्लेटूं घुराए पई रखे ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ। हीअ गॾु गॾु तव्हां सामान ॾिसो, हीअ चार्ट्स ऐं पोस्टर्स वग़ैरह जेके बि स्कूल जे लाइ, जेको हीअ सामान मां वरितो, हिन में मुंहिंजे फ्रेंड्स जो, फैमिली जो ऐं मुंहिंजे स्टूडेंट्स जो सभिनी खां वॾे में वॾो हथु हुयो। उन्हनि सभिनी मूंखे हीअ शयूं जमा करायूं, त तव्हां हीअ ॾिसंदा बि हलो। सो उनखां पोइ जॾहिं हीअ 2014 जो मां विज़िट, ऐं 2014 में जेको मां खणी वियमि सामान, उहो तव्हां सां शेयर थी कयां। उनखां पोइ हिन छोकिरीअ खे जेके आहिनि ॾाढी पज़ीराई मिली, ॾाढो हिनखे पेश कयो वियो, अख़बारुनि में हिन जा इंटरव्यू आया, माण्हू वञी वञी बि फेसबुक ते बि, मीडिया जी ॿियनि ज़रियनि ते बि हिन जूं शयूं, हिन जूं ॻाल्हियूं, हिन जूं पिक्चर्स, हिन जो हौसलो शेयर पिया कनि। उनखां पोइ हाणे 2-3 साल थिया आहिनि, त असां जॾहिं वियासीं तॾहिं त न, उनखां पोइ हिनखे गवर्नमेंट हिकिड़ो वॾो कमिरो बि ठाराए ॾिनो स्कूल जे तौर ते, ऐं सामान फर्नीचर वग़ैरह त हिनखे पहिरीं मुख़्तलिफ़ माण्हुनि ॾिनो, मुख़ैर माण्हुनि ॾिनो हो, ऐं हिनखे सरकारी नौकिरी बि ॾिनो। हाणे हिन महिल आसू जेका आहे, उहा हिकिड़ी गवर्नमेंट टीचर आहे, हिकिड़ो पंहिंजो उहो स्कूल हलाए थी, जेको प्रॉपर हिकिड़े पके सुठे कमरे में हले थो पियो। पर जेसिताईं हिन वटि उहो कुझु बि न हो,
हिन जे जज़्बे खे, हिन जी हिमत खे सलाम आहे त हीअ पाण ॿियनि जी जेका सहारे जी मोहताज, उहा पाण ॿियनि जो सहारो थी बीह रही। सो अहिड़ा माण्हू जॾहिं बि को कमु कंदा आहिनि न, त अलाह उन्हनि जी मदद कंदो आहे। सो ही कलम हुया स्लेटनि ते लिखण वारा, ही स्वीट्स बिस्किट्स, इहे त मुंहिंजे माशाल्लाह सां बचनि मुंहिंजे शागिर्दनि जमा कराया। स्टेशनरी बि इलाही सारी, ही मां ऐं मुंहिंजूं धीअरूं वेही पैकेट्स पिया ठाहियूं खाधे पीते जे शयुनि जा, जंहिंमें बिस्किट ऐं टॉफ़ियूं वग़ैरह हुयूं। हे मां फस्ट एड बॉक्स बि ठाहे खणी वई हुयमि, ऐं उन में ज़रूरत जूं जेके बेसिक ज़रूरत जूं शयूं हुयूं उहे बि मां विझी वियमि। हीअ पटियूं, डेटोल, वेज़लिन, बैंडेजिस, तव्हां ॾिसो था, क्रीम ट्यूब। उनखां अलावा ही सॼी पैकिंग आहे, ऐं मां ही शू बॉक्सिस में अलॻि अलॻि शयूं बंदि कयूं, रेज़र्स, शार्पनर्स वग़ैरह, ऐं ही सुगंध मूंखे उन्हनि जे मथां ही कलर्ड पेपर सां लेबल हणी ऐं नाला लिखी ॾिना, त थोरो असां ॾाढे डिसेंट नमूने सां पैक करे इहे शयूं खणी वियासीं। उनखां सवाइ जॾहिं आसूअ जूं जेके तस्वीरूं शेयर पियूं थियनि, त यकीन कयो त शुरूआती पिक्चर्स में उनखे चपल बि न हुई वीचारी खे पाइण लाइ, त हीअ उनजे लाइ चपल वरिती, पर्स वरितो, इहे ऐं ही शॉलूं जेके आहिनि, ही टे, इहे मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड पंहिंजे घरां खणी आई, उन ॾिनियूं, अलाह से अॼु ॾींदसि। उनखां पोइ मां मार्केट मां हुनजे लाइ टे जेके ही जोड़ा वठी आयमि, इहे असां हिन जे लाइ कपिड़ा खयासीं। ऐं मुंहिंजियूं जेके स्टूडेंट्स छोकिरियूं हुयूं, उन नंढड़ियूं नंढड़ियूं शयूं आणे ॾिनियूं, फणी आहे, ही चूड़ियूं आहिनि, क्लिप्स आहिनि, ज्वैलरी आहे थोरी घणी, त इहे असांजे तरफ़ां तव्हां उन अदीअ खे ॾिजो। सो मां ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿारनि खे लेक्चर्स ॾींदी हुयमि। ही आहिनि पेपर्स हुया जेके मूं फ़ोटो कॉपी कराया मुख़्तलिफ़ ड्राइंग बुक्स मां, छो त ॿार कलर छा ते कंदा। ही स्वीट्स जा पैकेट्स जेके असां पाण ठाहियासीं, उन में हर शइ विधी नंढी नंढी, ऐं आसू जे लाइ असां ही स्पेशल दॿो जेको आहे इहो पैक कयोसीं गिफ्ट जो। उनखां पोइ ही जेके टॉइस तव्हां ॾिसो था, स्टफ टॉइस, अमेरिका मां मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड आहे अमेरिकन, कॉलिन, उन मूं ॾे इहे रांदिका मोकिलिया, बार बार मोकिले चुकी आहे। ही टोपियूं बि उन ठाहियूं आर सां, ऐं मूंखे चई त मूं वटि इलाही उन बचियल ई मां टोपियूं ठाहियूं तोॾे मोकिलियां थी, तूं ज़रूरतमंद माण्हुनि खे ॾे। ही कार्ड्स मुंहिंजे क्लास जी छोकिरियुनि आसूअ जी हौसला अफ़ज़ाई लाइ, उन सां पंहिंजे प्यार जो इज़हार करण जे लाइ, बेस्ट विशिस जे लाइ ठाहे ॾिना। हीअ हिकिड़े घर जी हालति आहे, थर जो इहो हिकिड़ो घरु तव्हां ॾिसो, गोल वारियूं झूपड़ियूं त हूंदियूं आहिनि, हेड़ियूं बि हूंदियूं आहिनि। हाणे ही कुझु ॿारनि जूं तस्वीरूं ईंदियूं, कुझु माण्हुनि जूं तस्वीरूं ईंदियूं, तव्हां ॾिसंदा वञो त हिननि जी हालति केॾी अबतर आहे। ऐं ही टोपियूं मां ॿारनि में पाण विरहायूं, ॿार तमामु घणा, इन करे मां मायुनि खे चयो त बाबा जेके नंढा आहिनि पहिरियों उन्हनि खे खणी अचो, न त असां सभिनी खे नथा ॾेई सघूं। पोइ रांदिका बि नंढनि ॿारनि में विरहाया, ऐं टोपियूं बि नंढनि ॿारनि में, उन्हनि खे मां पंहिंजे हथ सां पाण ई पाराईंदी वियसि। तव्हांखे नज़र ईंदा वेंदा ही, पर तव्हां ॾिसो त हिन छोकिरीअ जी अज़मत खे सलाम आहे, हिन जे जज़्बे खे। त मुंहिंजे पीउ जी ख़्वाहिश हुई ऐं मूंखे टीचर थियणो आहे, मां जेके थाबा खाधा तालीम हासिलु करण जे लाइ, उहे मुंहिंजा जेके माण्हू आहिनि ॿिया उहे न खाइनि। ऐं ही ॿई माउ धीअर पंहिंजे रिलियुनि जो पोरे जो पैसो, मूंखे त हैरत आहे त अॼुकल्ह माण्हू ॿिए जो हक़ु खाई था वञनि, ऐं हिननि पंहिंजो बि ज़रूरत जो जेको हिननि खे हुयो बि पूरो सारो, उहो बि कढी ॿियनि जे लाइ ॾिनो। त पोइ जॾहिं अहिड़ा माण्हू कमु शुरू कंदा आहिनि न, त अलाह उन्हनि जी मदद कंदो ई वेंदो आहे। हिकिड़ो शेर आहे उर्दूअ जो, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवां बनता गया। सो अकेलो जॾहिं सफ़र जी जज़्बे सां, सुठी नियत सां शुरूआति कजे न, त माण्हू तव्हां सां गॾु गॾु ईंदा वेंदा आहिनि, तव्हांजो काफ़िलो वधंदो वेंदो आहे ऐं कम थींदा वेंदा आहिनि। सो अलाह मालिक आहे, हिन न्याणी जी अज़मत खे सलाम आहे। उनखां पोइ हिन खे मूं ॾिठो त किन मीटिंग्स में, किन माण्हुनि सां मिलण में, किन तक़रीबन अटेंड करण में, मूं हिन खे उहे कपिड़ा, उहे शालूं पातल ॾिठूं। यकीन कयो असां एॾो ख़ुशि पिया थियूं त हिन खे केॾी ज़रूरत हुई हुन महिल। ऐं इहो को मां हुनजी बेइज़ती नथी कयां, न को मां हुनखे ख़्वार थी कयां, बल्कि इहे सभु शयूं त असांखे सोशल मीडिया ऐं अख़बारनि जे ज़रिए ख़बर पयूं हुयूं। असां उतां हिन जी हालति ॾिठीसीं, हिन ताईं पहुतासीं वञी, ऐं केतिरा ई अहिड़ा ॿिया बि माण्हू हिन ताईं पहुता। इहो सामान जेको मां खणी वियसि पंहिंजे सभिनी छा चवां मददगारनि जी मदद सां। सो जज़्बा जेके हूंदा आहिनि अलाह वटि क़बूल पवंदा आहिनि, नियतूं अलाह वटि क़बूल पवंदियूं आहिनि, अलाह पाण ज़रिया ऐं सहारा पैदा कंदो आहे। सो हिन जे लाइ बि एॾा सहारा पैदा थी विया। तव्हां सोचो त जंहिं धिका थाबा खाई, इंतिहाई तकलीफ़ुनि सां तालीम हासिलु कई, कोई सपोर्ट न पियो करे हिन खे, अॼु उहो सरकारी टीचर आहे ऐं हुनखे सरकारी स्कूल आहे। हीअ मुंहिंजे पोयां मुंहिंजो तारिक बीठो आहे, जेको अलाह सलामत रखे, सदाईं हर हंधि मूंसां गॾु हूंदो, अञा ताईं बि कॾहिं कॾहिं हलंदो आहे। सो हिन छोकिरीअ हुन स्कूल ते पंहिंजे पीउ जो नालो लिखारायो आहे। मूंखे हाणे उहो नालो यादि नथो अचे, पुराणी ॻाल्हि थी वई, काफ़ी साल थी विया, त स्कूल पीउ जे नाले सां उहो रजिस्टर कराई, त हाणे सरकारी तरह हुन स्कूल ते हिन जे पीउ जो नालो लिखियलु आहे।
ऐं ॾिसो त केॾी वॾी कामयाबी आहे, कहिड़ो जज़्बो आहे। ऐं बाक़ाइदा उन खां पोइ हिन जे स्कूल मां काफ़ी 2-3 ॿार जेके आहिनि थोरो अॻियां पढ़िया आहिनि ऐं हीअ पंहिंजो हिन खे सिंध लेवल ते, पाकिस्तान लेवल ते ऐं वर्ल्ड लेवल ते अवॉर्ड्स मिलिया आहिनि। न्यूयॉर्क में हिन खे घुरायो वियो, अमेरिका में, उते हिन खे अवॉर्ड ॾिनो वियो। ऐं छो त हिन जी स्ट्रगल एॾी आहे जो हिन खे इग्नोर नथो करे सघिजे, कंहिं बि सूरत में हिन खे नज़रअंदाज़ करे ई नथो सघिजे। त अलाह साईं सलामत रखेसि, ॿियनि जो एॾो सहारो थी बीठी आहे हिन महिल अञा ताईं। पोयां हिन जी माउ बीठी अथसि ऐं माउ भाउ सभु गॾु। आंसू कोहली जी वीडियो तव्हां ॾिठी, उनजे बारे में जेका थोरी घणी मालूमात मूंखे हुई उहा मां तव्हांखे ॾिनी। ऐं हाणे बि सर्च करणु चाहियो त फेसबुक ते तव्हां सर्च करे सघो था, तव्हांखे हिन जे बारे में का न का रिपोर्ट मिली वेंदी। पर हाणे इहो आहे जो पंहिंजी मंज़िल ते पहुची वई, हुनजो कमु हली रहियो आहे, त हुनखे एॾी घणी जेका आहे हिन महिल कवरेज नथी मिले। पर जेसिताईं हूअ स्ट्रगलिंग हिकिड़े हले पई फेज़ में, उन महिल ताईं सभु माण्हू हिनखे ॾाढो सपोर्ट पिया कनि। सो मशाल राह आहे ॿियनि जे लाइ, इहो हिकिड़ो मिसाल आहे ख़ुशहाल ऐं सिहतमंद माण्हुनि जे लाइ। उहो हिकिड़े पेर खां माज़ूर हली बि न सघंदी हुई। हुन इलाही सारियूं वीडियोज़ फेसबुक ते पयूं आहिनि। त मतिलबु मां ॾाढी इंस्पायर आहियां, मूंखे अहिड़ा माण्हू ॾाढा वणंदा आहिनि, मूंखे मोहबत थी वेंदी आहे अहिड़नि माण्हुनि सां। सो इहो अॼु जो हाल अहिवाल हुयो। ऐं मां तव्हांखे हाणे पंहिंजी चादर बि ॾेखारियां थी, जंहिंजे लाइ मां अॼु हिकिड़ो कुशन ठाहियो ऐं पोइ किचन में बि हलूं था। हीअ मुंहिंजी चादर जंहिंजे लाइ अॼु मां हीउ कुशन ठाहियो, हीउ मुंहिंजो कुशन कवर 1 साल खां पोइ सेट कंप्लीट थियो। हीअ मां गर्मियुनि में न विछाईंदी आहियां छो त ॾाढी थुल्ही ऐं नई चादर, त गर्मियुनि में मूंखे हमेशह नरम ऐं पुराणी चादर खपंदी हूंदी आहे। ऐं किचन में कमु थिए पियो, हिते ॿोड़ जो मसालो ठाहियो अथमि, पटाटा छिले छॾिया आहिनि, सुराण मटर कटे छॾिया आहिनि, मटर बि छिले छॾिया आहिनि, सॉरी। सो मूंखे उमेदु आहे त हीउ अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो। सो इन जी मां जेका हिते ई हिनखे ख़तमु थी कयां। ज़िंदगी रही त इंशाल्लाह सुभाणे वरी कंहिं नई ॻाल्हि सां, कंहिं नए मौज़ू सां मिलंदासीं। अॼु जे व्लॉग जे बारे में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो।